जी हाँ दोस्तों, अहिड़ो बि वक़्तु आयो जॾहिं मुमताज़ मौलाई पंहिंजी ज़िंदगीअ खां तंग थी लिखियो। अहिड़े सुरनि खां जायुसि छो, मूंखां सवा ॾिसिजो उभरे हा। हिन दुनिया में आयुसि छो, मूंखां सवा ॾिसिजो उभरे हा। किंग ऑफ सिंध जे नाले सां मशहूर फनकार मुमताज़ मौलाईअ जे ग़रीबी खां अमीरी ताईं जो सफ़र मुलाहिज़ा फरमाईंदा हिन मुख़्तसिर वीडियो में। ॿुध मुंहिंजी वेही कहाणी, तोखे अखियुनि जो पाणी। ज़िलो ख़ैरपुर मीरस ऐं तालको पीर जो ॻोठु। 1975 वारे ॾहाके धारे टंडे मस्तीअ खां तक़रीबन 11 मिंटनि जे फ़ासिले ते वाक़िए ॻोठु ग़रीबो ख़ान चांडियो में जनम वठंदड़ मुमताज़ चांडियो जी ज़िंदगीअ में नंढपण खां ई उतार चढ़ाव ईंदा रहिया। मुमताज़ चांडियो जो नंढपण इलाही गुरबत में गुज़रियो। अस्सलाम वालेकुम, मां आहियां मीर हसन पयार। अवां जॉइन कयो आहे MH पयार यूट्यूब चैनल। मुमताज़ चांडिये इब्तिदाई तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ में हासिल कई, पर वधीक अख़राजात न हुअण करे हू अॻिते न पढ़ी सघे। मुमताज़ मौलाई 10 सालनि जी उमिरि में ई शाइरी लिखणु शुरू कई हुई ऐं 1990 खां उन जी शाइरी थोरे ई अरसे में उन दौर जे मशहूर फनकारनि उमेरा चन्ना, फौजिया सुमरो, जलाल चांडियो ऐं ॿियनि ॻाई त मुमताज़ चांडियो जे गीतनि खे इलाही पसंदि कयो वियो। मुमताज़ चांडियो जॾहिं जलाल जोगी खे शाइरी ॾिनी त उन वक़्तु हुन जे लिखियल हर गीत जलाल जोगी खे त नालो ॾिनो, पर उन जे लिखियल इन दर्द भरे गीतनि खां पोइ मुमताज़ चांडियो खे सॼी सिंध मां हर माण्हू ॾिसण ते चाहियो। मुमताज़ चांडियो जो उन वक़्तु पंहिंजे आवाज़ में हिकु एल्बम बि रिलीज़ थियो हो, पर खेसि ॿुधंदड़नि पारां ख़ासि मोट न मिली हुई। मुमताज़ चांडियो 1990 खां 2002 ताईं पंहिंजी शाइरीअ में नालो मुमताज़ चांडियो ई लिखियो, पर पोइ कुझु फनकारनि जी राय सां 2003 खां बाद उन मुमताज़ चांडियो मां मुमताज़ मौलाई लिखियो, जेको संदसि पको नालो बणिजी वियो। मुमताज़ मौलाईअ खे शाइरीअ में तमामु घणी शोहरत मिली। उन दौरान मुमताज़ चांडियो खे बतौर ड्राइवर दुबई में नौकरी मिली। ऐं उते हुन पंहिंजी शाइरी वारो सिलसिलो बि जारी रखियो। जॾहिं मुमताज़ चांडियो वापसि आयो त हू हिकु नाले वारो शाइर हो। मुमताज़ चांडियो जॾहिं दुबई मां वापसि आयो त हुन वटि एतिरा पैसा हुया जो हू कोई बि कारोबार करे पियो सघे। आख़िरकार मुमताज़ मौलाई रियल एस्टेट जो कारोबार शुरू करण जो फ़ैसिलो कयो ऐं पंहिंजे फर्ज़ंद सारंग जे नाले सां हैदराबाद में प्रोजेक्ट स्टार्ट कयो। उन दौरान ई मुमताज़ मौलाई 2011 में हिकु गीत लिखियो, लख लॻा तब लाईंदुमि, इन सोणे खे मञाईंदुमि, जेको नाज़ प्रोडक्शन में निगत नाज़ गायो। इन गीत निगत नाज़ खे रातो रात स्टार बणाए छॾियो। मुमताज़ चांडियो मौलाई साहब जी सिलेक्शन आहे। लख लगा तब लाईंदुमि, इन सोणे खे मञाईंदुमि। इन गीत खां बाद सॼी सिंध में निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाईअ जे हवाले सां जेके अफ़वाहूं हलियूं उन खां त सभु वाक़िफ़ हूंदा, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे जेको रंग ॾिनो वियो उन्हनि में मिर्च मसाला कुझु ज़्यादा ई इस्तेमालु थिया हुआ। ख़ैर, मुमताज़ मौलाई पंहिंजे कारोबार ऐं शाइरीअ खे जारी रखियो ऐं पोइ मुमताज़ मौलाईअ जी ज़िंदगीअ में हिकु इंतिहाई ॾुखाईंदड़ मोड़ आयो। उहो मोड़ मुमताज़ मौलाईअ जे रियल एस्टेट वारे कारोबार में लास जी सूरत में आयो।
जंहिं मुमताज़ मौलाई वटि कुझु बि न छॾियो। हाणे हू बिल्कुलु ज़ीरो ते अची वियो, जंहिं सबबु मुमताज़ मौलाई जा माली हालात इलाही ख़राब थी विया। जंहिंखां बाद हुन जी शाइरी ॻाइण में बि कुझु फ़नकारनि अहिड़ो रवैयो अख़्तियार कयो हो जो मुमताज़ मौलाई तमामु घणो मायूस थी वियो। पर सच चवंदा आहिनि त इंसान जा दोस्त ई उन जो असल सरमायो हूंदा आहिनि। अहिड़ी तरह मुमताज़ मौलाई जा बि कुझु दोस्त अहिड़ा हुआ जिन खेसि सहारो ॾिनो ऐं मुश्किल वक़्त में बि मुमताज़ मौलाईअ जो साथ न छॾियो। मुमताज़ मौलाई खे संदसि साथी दोस्तनि मशवरो ॾिनो त हू पाण ॻाए। मुमताज़ मौलाई खे ॻाइण लाइ कंहिं उस्ताद जी ज़रूरत न हुई, छो त मुमताज़ मौलाई लॻातार 18 सालनि ताईं शाइरी कई ऐं उन 18 सालनि में हू मौसीक़ीअ जे वॾनि उस्तादनि ज़हूर ज़ैदी ऐं शाहिद बज़मी जहिड़नि उस्तादनि जी सोबत में उन्हनि सां गॾु मौसीक़ीअ सां वाबस्ता रहियो। मुमताज़ मौलाई वॾनि फ़नकारनि सां पंहिंजी शाइरीअ जी रिकॉर्डिंग में उन्हनि जी रहनुमाई ख़ुदि कंदो हो। उन करे हुन जे लाइ पाण ॻाइण बि कोई वॾी ॻाल्हि न हुई। मगर 2011 ऐं 12 में नए फ़नकार खे कामयाबी तॾहिं मिलंदी हुई जॾहिं हुन जा गीत कैसेट्स खां अलावा कंहिं टीवी चैनल ते बि हलनि। टीवी चैनलनि ते प्रोमो लाइ पैसा घुर्जनि जेकी मुमताज़ मौलाई उन वक़्तु अफोर्ड न पियो करे सघे। जॾहिं दोस्तनि खेसि समूरो ख़र्च बर्दाश्त करण जी ख़ातिरी कराई त मुमताज़ मौलाई पंहिंजो पहिरियों एल्बम रिकॉर्ड करण जूं तयारियूं शुरू कयूं। मुमताज़ मौलाई खे ख़बर ई न हुई त को इहो पहिरियों एल्बम ई उन जी ज़िंदगीअ जो रोशन सितारो बणिजी वेंदो। जॾहिं मौसीक़ीअ जे बेताज बादशाह इरफान समो जे म्यूज़िक में मुमताज़ मौलाई जो एल्बम सचल प्रोडक्शन में रिकॉर्ड थियो त उन में ॻायल तमामु गीत सुपर हिट विया, जिन में मुमताज़ मौलाई जो पंहिंजो लिखियल गीत हल जो पको आहीं ॾुख ॾेई बि न थको आहीं, हल जो पको आहीं ॾुख ॾेई बि न थको आहीं, इहो गीत इलाही मक़बूल थियो। उन खां पोइ मुमताज़ मौलाई जो ईंदड़ हर एल्बम ऐं हर गीत मक़बूल खां मक़बूल थींदो वियो। पोइ त मुमताज़ मौलाई जा एल्बम मथां एल्बम अचण लॻा। अहिड़ी तरह मुमताज़ मौलाई सिंधी खां अलावा जॾहिं सिराइकीअ में गीत ॻाया त मुमताज़ मौलाई सिंध खां अलावा उत्तर पंजाब में बि छाइजी वियो। मुमताज़ मौलाई जॾहिं उर्दू ज़बान में हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे, इहो गीत ॻाए सिंध ऐं सिंधियुनि जी महिमान नवाज़ीअ खे उजागर कयो त इहो गीत रातो रात वायरल थी वियो। उन गीत मुमताज़ मौलाईअ खे पाकिस्तान खां अलावा दुनिया भर में मशहूरु कयो। अगरि मुमताज़ मौलाई जी शाइरी जी ॻाल्हि कजे त मुमताज़ मौलाई 3500 खां वधीक गीत ऐं सेरा लिखिया जेके सिंध जे मशहूरु ऐं मारूफ़ फ़नकारनि ॻाए नालो कमायो, जिन में कुझु फ़नकारनि जा नाला अहिड़ी तरह आहिनि: जलाल चांडियो, हुमेरा चन्ना, अमीरा बेगम, समीना कंवल, फौजिया सुमरो, जलाल जोगी, मास्टर मंज़ूर, मुख्तियार शीदी, शमन अली मिराली ऐं ॿिया अणॻणिया फ़नकार शामिल आहिनि। हिन वक़्त ताईं मुमताज़ मौलाई 4000 खां वधीक गीत पाण ॻाए चुको आहे। मुमताज़ मौलाईअ खे 2024 में गवर्नर सिंध कामरान ख़ान टेसूरी पारां एवार्ड ॾिनो वियो। उन खां पहिरियां बि मुमताज़ मौलाई 2023 में बेस्ट सिंगर लखियारी एवार्ड ऐं मञता एवार्ड खां अलावा ॿिया केतिरा ई एवार्ड हासिल कया आहिनि। हिन मंज़िल ताईं पहुचण लाइ मुमताज़ मौलाईअ खे तमामु घणी महिनत ऐं जिदोजहद करणी पई। मुमताज़ मौलाई जे रस्तनि में कंडा विछाया विया, उनखे इलाही टॉर्चर कयो वियो, धमकायो वियो, पर पोइ बि खेसि अल्लाह ताला कामयाबी अता फरमाई। इन जी ख़ासि वजह इहा जो मुमताज़ मौलाई पाण तमामु घणो मुख़लिस ऐं बहितरीन इंसान आहे। मुमताज़ मौलाई जूं 2 शादियूं आहिनि, जिन मां खेसि 8 ॿारनि जी औलाद आहे। मुमताज़ मौलाईअ सां गॾु संदसि फर्ज़ंद सारंग बि कुझु गीत ॻाया। हिन वक़्तु मुमताज़ मौलाई जे अगरि लाइफ स्टाइल जी ॻाल्हि कजे त मुमताज़ मौलाईअ जो कराची, हैदराबाद ऐं सखर में बि घरु आहे। हुन वटि कुल 3 गाॾियूं करोला, होंडा सिविक ऐं 1 रीवो आहे।
जन मां मुमताज़ मौलाई अक्सर रीवो में नज़र ईंदो आहे। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं मीर हसन बयार खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।